मोरो मां मांखे अपडेट कंदा हलो। रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जुमानी। मोरो रेलवे स्टेशन लाइन जे रहवासी पुलिस एहलकार वहीद अली कोराई बयान ॾींदे चयो आहे त मुंहिंजे घर मथां वापडा सेप्को मोरो वारनि ज़ोरी 11,000 वोल्टेज तारूं क्रॉस कयूं आहिनि ऐं केॾी महिल बि को जानी माली नुक़सान थी सघे थो। 3 ॾिहाड़ा पहिरियां शदीद बरसाति हुअण करे असां मासूम बचड़नि खे तारुनि खां बचाइण ख़ातिर निंड न सुतासीं। हितां 11,000 तारूं मथां किरी न पवन ऐं असांजा बचड़ा बिजली तारुनि किरण सबबि फोत न थी पवन। असां ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मोरो सेप्को इंजीनियर सत्तार चनो वटि पिणु कंप्लेन कयूं आहिनि, मगर कंप्लेनूं करण खां पोइ बि तारूं नाहिनि लाथियूं वयूं। असांजो को बि जानी माली नुक़सान थियो त हुनजो ज़िम्मेवार सत्तार चनो ऐं संदसि खाटू अमलो हूंदो। सत्तार चनो ॾाढ हठ धर्मी ऐं होड़ ते क़ाइमु वेठल आहे। असां कोराई पीपी जा वोटर आहियूं। असां सां वापडा सेप्को इंजीनियर सत्तार चनो नाजाइज़ियूं करे रहियो आहे। वहीद कोराई होम मिनिस्टर ज़ियाउल हसन लंजार खे हथ ॿधी अपील कई आहे त मुंहिंजे घर मथां लॻल तारूं हटायूं वञनि ऐं सत्तार चनो खे हटायो वञे।